नानक देव की जय। बाबा जुड़ियाराम साहिब की जय। सुही मेला चौथा एक ओंकार सतगुरु प्रसाद। हर हर करो नित कपट कमावो, हर हर करो नित कपट कमावो। हृदय शुद्ध न होई, अनदिन कर्म करो बहु तेरे। सुपने सुख न होई, ज्ञानी गुरु बिन भगत न होई, ज्ञानी गुरु बिन भगत न होई। कहरे रंग कदे न चढ़े, जे लोचे सब कोई। कहरे रंग कदे न चढ़े, जे लोचे सब कोई। ग्रहाओ जप तप संयम व्रत कर पूजा, मन मुख रोग न जाई। अंतर रोग महा अभिमाना, दूजे भाई खुआई। बाहर भेख बहुत चतुराई, बाहर भेख बहुत चतुराई। मनुआ दहद सिधावे, हाँ में व्याप्या शब्द न चीने। फिर जूनी आवे, नानक नदर करे सो बूझे। सो जन नाम दियाए, नानक नदर करे सो बूझे। सो जन नाम दियाए, सो जन नाम दियाए। गुर प्रसादी एको पूजे, गुर प्रसादी एको पूजे। एक समाहि समाए, एक समाहि समाए। चौसठ नाम श्री हर वाहिगुरु, वरी भी चौसठ नाम श्री हर वाहिगुरु। सुही पहला चौथा एक ओंकार सतगुरु प्रसाद। गुरु साहिब वचन साहिब में फरमाए रहे हैं, हर हर करो नित कपट कमावो, हृदय शुद्ध न होई। असां घड़ी घड़ी ॾींहं रात नित नित कपट कमायूं पिया था, पोइ हृदय शुद्ध कीअं थींदो। अन दिन कर्म करो बहु तेरे, सुपने सुख न होई। ॾींहं रात अहिड़ा कर्म कमायूं था जो सुपननि में भी सुख असांजे नसीब में कान्हे। ज्ञानी गुरु बिन भगत न होई। वरी कोई ज्ञानी अहिड़ो संत नथो मिले जेसिताईं तेसिताईं असांखे भगत जी प्राप्ति, भक्तिअ जी प्राप्ति नथी थिए। कहिड़ो रंग कदे न चढ़े, जे लोचे सब कोई। कीअं रंग चढ़ंदो जे असां लुचा लॻा पिया आहियूं हिन पंहिंजे कर्मनि कमाइण में। एॾी लुचायूं कयूं था, एॾा कपट कयूं था जो असां चऊं था साईं जो रंग लॻे। अखियूं बंदि करे त वेठासीं, पर शायदि ही कंहिंजो मन जुड़े थो। लॻे त अथो अखियूं बंदि कईसीं, माला हथ में खईसीं, पर छा मन जुड़ियो? छा मन खे शांति मिली? हिकु रहाओ जप तप संयम व्रत कर पूजा, मन मुख रोग न जाई। केॾियूं ई जप तप पूजाऊं कयूं था, विर्त नेम कयूं था, भेख धारियूं था, पर जेसिताईं मन मुखी रोग नथो वञे तेसिताईं असांखे परमेश्वर जी प्राप्ति नथी थिए। अंतर रोग महाअभिमान, अंदर जो रोग आहे महान, कहिड़ो अभिमान। जेसिताईं उहो नथो वञे दूजे भाई खुआई, तेसिताईं असां ॿियो द्वेष भाव नथा छॾे सघूं। ॿाहिरि भेख बहुत चतुराई, ॿाहिरियों भेख केॾो कयूं था पिया, केॾियूं चतुरायूं कयूं था। मनुआ दहद सिधावे, हाँ में व्याप्या सबद न चीने। फिर जूनी आवे, पया था हाँ में व्यापियूं सॼो ॾींहुं, अंदर में मामा लॻी पई आहे, पोइ पया फिरी जुड़िन में जन्म पया था वठो। इन लाइ नानक साहिब फरमाइनि था, नदर करे सो पूजे, सो जन नाम दियाए। नानक साहिब चवनि था, जंहिंजे मथां नदर थिए थी उहो ई नाम खे ध्याए सघे थो पियो। असां रोज़ सत्संग में अची वेही रहियासीं त चिंता हिकिड़ी हूंदी आहे, ऐं इहे शब्द त कल्ह हलियल हुयो न, टोॾीअ न हलियो हुयो न, पर असां उन शब्द जे रस खे नथा सुञाणूं पिया। छो त असां
सत्संग जे अखरनि खे ॿुधूं था, उन बाणीअ जे रस खे जेसिताईं नथा पियूं तेसिताईं अलौकिक आनंद जी प्राप्ति नथी थिए पई। हिकिड़ो शख़्स अची वियो, अहिड़ो सत्संग में वेहंदो हुयो, संत खे चए थो साईं मुंहिंजो त कुझु भलो ई नथो थिए। चई भाई छा नथो थिए? चई मुंहिंजे न शरीर जा रोग लहनि था, न मुंहिंजे घर में बरकत पए थी, मां ॾाढो ग़रीब आहियां। सोचियो हुयो थोरो शाहूकार थी वेंदमि, हिन लाइ मां सत्संग सां जुड़ियो आहियां। ओ भाई तूं ग़रीब आहीं? चई हा मां ॾाढो ग़रीब आहियां, कुझु दया कयो, थोरो पैसो जुड़े त मां बि थोरो दान पुण्य कयां। संत जी हल मूंसां गॾु हिकिड़े हॉस्पिटल में वठी वियुसि, वॾे हॉस्पिटल में। चई अच त भाई मूंसां गॾु हल, डॉक्टर खे सॾु कई अंदरां। चई भाई हिन हॉस्पिटल में अगरि कोई अखि दान करे पंहिंजी हिकिड़ी अखि त घणा पैसा मिलंदा आहिनि? डॉक्टर जी 5 लख त आराम सां मिलंदा आहिनि। ऐं चई जे ॿी अखि बि ॾे त पोइ 10 लख ॿिनि अखियुनि जा। अखियूं त हर कंहिंखे घुरिजनि, त 10 लख आराम सां, अञा बि मां घटि थो ॿुधायां, 10 लख पकिड़े हलो तव्हां ॿिनि अखियुनि जा। चई अगरि कोई किडनी पहिरीं हिकु ॾे त चई 25 लख आराम सां, ऐं जे ॿी ॾे त चई ॿिया बि 25 लख। चई भाई ॿुधोई, भॻवानु तोखे एॾी क़ीमती शयूं अॻु में ई ॾेई छॾियूं आहिनि, लखनि करोड़नि जो तोखे शरीर ॾेई छॾियो अथई, अञा तूं चए थो त मां ग़रीब आहियां। यानी असांजी वृत्ति अहिड़ी आहे जो असांखे हूंद शइ ॾिसणु नथी अचे, अणहूंद ॾिसणु थी अचे। बसि असांखे नज़रिए फेरण जी देरि आहे। चवंदा आहिनि सेवा कहिड़ी उत्तम आहे। कोई चए थो त बाथरूम धोइण जी सेवा उत्तम आहे, कोई चए थो चपलूं ठाहे रखण जी सेवा उत्तम आहे। सेवा कहिड़ी उत्तम आहे? सेवा उहा उत्तम आहे जेका गुरु असांखे आज्ञा करे। बसि उहा चए थो अगरि साफ़ फर्श पियो आहे ॿुहारी पाए त उहा उत्तम सेवा आहे, उते सवाल न अचिणो खपे त हिन त साफ़ आहे त ॿुहारी छो पायां। असांजो मन तर्क वितर्कनि में फासे पियो थो, मामा में अची अटके पियो थो, जॾहिं उहो सत्संग बि असरु नथो करे। अॼु अञा मां आनंद साहिब पढ़ां पई, थोरो लॻे पई त सिट भुलिजी वियमि, वरी रिपीट सां पढ़ी तकड़ पढ़ी। आख़िर अॼु ॾिसो सत्संग में बि उहो ई निकितो त असां आनंद भया मेरी माए त सभु तकड़ा पढ़ी वेंदा आहियूं, पर उन बाणीअ जो रस न पीअंदा आहियूं। बसि असांखे रोज़ सत्संग मां हिकु अखर ज़रूरु खणी वञिणो आहे। कलाक जो सत्संग हले थो, छा यादि रहे थो? हिकु अखर यादि रहे थो? न, छो त यादि न करिणो आहे, उनखे खणणो आहे, उनखे अपनाइणो आहे। जॾहिं खणणु सिखी वियासीं, इहो ई हिकिड़ो ई सत्संग सॼो साल हले असांखे झूनो न लॻंदो। छो त ॿार स्कूल में पढ़ंदो आहे, उहो ई चैप्टर सॼो साल पढ़ायो वेंदो आहे, त एग्ज़ाम में इन मां ई सवाल अचिणो आहे। त असांजी एग्ज़ाम बि थियणी आहे, जंहिं महिल वेंदासीं उते इहो ई सभु गॾु हलणो आहे। पर असां इहे सबक़ पका नथा कयूं, हेॾां ॿुधी हेॾां कढूं था। अगरि लाइट न हुजे, अगरि परदे ते सत्संग बि न हले, पर असांजो मन डोलायमान न थियणु खपे। छो त असांखे अचिणो आहे, अखियूं बंदि करे वेहणो आहे, उन परमेश्वर सां जुड़िणो आहे। छो त असांजो हिकु इहो ज़रियो आहे, सत्संग हले थो, आवाज़ कन ते पए थो, जीअं निंड न अचे। ईअं न त असांखे रोज़ु नित नओं खपे, असां उन शइ में अटकी करे उन शइ खे खणूं नथा। इन लाइ मथां सत्संग हली थो वञे। चओ श्री हर। इन लाइ कोशिशि कयूं त गुरु प्रसादी एको पूजे एक समाहे समाए। जेको गुरनि जो इहो प्रसाद खणे थो, उहो उन हिक सां जुड़े थो, एकस माहे समाए, उन हिक में ई समाइजे थो। बोलो गुरु नानक देव की जय। बाबा जुड़िया राम साहिब।